हेलो। ह- हेलो साईं। साईं अस्सलाम वालेकुम। साईं असां अर्ज़ु था कयूं त मुंहिंजो अमीर हमज़ो नालो आहे। राति जो मां सोलंगी आहियां। सो हीअ हिकिड़ी कहाणी पेश कयूं था मुश्ताक अली परदेसीअ जे तेलंग ते। सो जेको असांजो हाल आहे सो हाज़ुर आहे साईं। असां इन चैनल ते घणियूं कुझु कहानियूं भरे चुका आहियूं। सो साईं कहानी आहे त हिकिड़ा 4 ठग हुआ। सो मुल्क में घणेई कुझु ठगी कयनि पर कंहिं उन ठगीअ जे ख़्याल सां निकिता त कंहिं मुल्क में हली का सुठी ठगी वॾी का करे अचूं। पोइ ईअं हलंदे हलंदे कंहिं सफ़र में वञनि पिया कंहिं मंज़िल ते वञी ॾिसनि त हिकिड़ो हमराह रस्ते ते वेठो आहे। वञी उन सां सलाम कयनि त सलाम वालेकुम। अदा मालेकुम सलाम। त हिननि चयो त हाणे पंधु घणो करे आया आहियूं घड़ी सां हिन हमराह सां हिते ढाड़ो कयूं वेहूं। साईं उन हमराह सां वेठा पाण में हिक ॿिए सां तारफ़ कयनि हिन पुछनि उन हमराह खां अदा तूं केरु हुई काॾे निकितो हुई छो भला तूं हिते अकेलो वेठो हुई झर झंग में। त हिन चवनि अदा जेको आहे सो मूंखे तव्हां छॾे ॾियो तव्हां ॿुधायो तव्हां कहिड़े हिसाब सां निकितल हो ॻोठूं ऐं तव्हां मूंखे पंहिंजी पहिरियों एड्रेस ॿुधायो। हुननि चयो बाबा असांजी ॻाल्हि सिधी साईं असां फलाणे मुल्क जा माण्हू आहियूं। सो असांजो कमु आहे ठगी करणु ऐं कूड़ दोलाबो ऐं इन मज़ो खाईंदा पीअंदा आहियूं। तो असां निकिता आहियूं कंहिं शौक़ु शिकार सां। असां त वञूं था पंहिंजे शौक़ु शिकार सां। पोइ हाणे तूं हिते वेठो आहीं त तुंहिंजी मर्ज़ी आहे। हिते हिन बि चवनि था हाणे जिथे तव्हां 4 ॼणा शौक़ु शिकार सां वञो था ईअं शौक़ु शिकार सां निकितो आहे त भई मूंखे पाण सां वठूं हलो। हिननि चयो त इहा ॻाल्हि ॾाढी भली थी 4 असां ऐं 5 तूं थी पंहिंजे 5 ॼणा ऐं अलाह कंदो किथे न किथे का ठगी वॾी का करे कंहिंखे लुटे फुरे ऐं ईंदासीं पोइ वरी पंहिंजे ॻोठ हली ॾाढो मौजूं माणींदासीं। चयो ठीकु आहे। हाणे असां 5 ॼणा टोलो कयूं अॻिते वञनि पिया हलंदा हलंदा कंहिं रस्ते में को वॾो झंगल ॿेलो हुजे को त रस्तो हले पियो। उन रस्तो ॾेई वञनि पिया ॾिसनि त सुभान अल्लाह हिकिड़ी मेंह बीठी आहे। सो मेंह जा सोना सिंह। हिननि ॾिठो यार अहिड़ी ठगी का ॿी ऐं मेंह त उहा पंहिंजी जाइ ते पैसा कंदी पर हिन जा सिंह जेके आहिनि सो किरोड़नि जा आहिनि। अला वठो हिन मेंह हिन साईं को रसो हथु करे जा को ट्राल ट्राल गीचीअ में विझी ऐं खणी मेंह खे छिकियो। हाणे भॼो भला मता कंहिंजी इहा मेंह त ज़रूरु कंहिं बादशाह जी हूंदी या का धारियल हूंदी को पीछो न माण्हू कनि जंहिंजा सिंह ई वॾा सोना आहिनि। हाणे मेंह खे कायूं वञनि पिया कंहिं मंज़िल ते पहुता त हिननि खे साईं राति पइजी वई सिजु लही वियो। कंहिं झंगल में कंहिं वण सां उहा मेंह ॿधी उनखे गाह पठो छॿर छाड़ी हेॾो होॾो पटे ढिघ करे ॾिननि मेंह खे। पाण में बि कचहरी करे करे ॾाढो जॾहिं सुम्हण जो टाइम थियो आराम जो त पाण में सलाह कयनि अदा हिकिड़ो असां मूं हमराह चौंकी जे भागी 4 सुम्हूं। चए साईं ठीकु आहे। साईं हिकिड़े हमराह खे चयनि अदा तूं हिकिड़ो पहर अॼु राति तूं जाॻ त वरी सुभाणे राति असां जाॻंदासीं। चए अदा ठीकु आहे। साईं उहे 4 ॼणा सुम्ही पिया ऐं उहो जेको आहे पंजूं सो ड्यूटी पियो थो करे। ईअं ड्यूटीअ कंदे कंदे उहा मेंह जेका हुई सा का वॾी आफ़त हुई का वॾी फिल्म हुई। सो उन मूंखे यकदमि अहिड़ा औज़ार थी विया हथ पेर थी विया जो हुनखे भाकुर हणी हुनखे दाहि करणु कान्हे उन हमराह खे खाई पी वरी सोननि सिंगनि सां जहिड़ी मेंह हुई तहिड़ी बीह रही। राति खेर सां गुज़री सुबुह जो हमराह उथिया ॾिसनि यार मेंह बीठी आहे हमराह आहे ई कोन। हिन घणो कुझु इंतज़ारु कयो कलाक 2 कलाक सॾ सलो हेॾो होॾो घणो कुझु ॻोल्हियुनि पर काॾे बि सही न पेर पियो निकिरे न खुर पियो निकिरे। हिननि दिलि में सोचियो यार मता को हिते को देह हुजे या का अहिड़ी का ॾाइण हुजे जेको असांजो हमराह खाई अहिड़ा हिन मुल्क छॼो भणा हिन जूह खे भॼो अॻिते।
साईं वठी अॻिते भॻा सॼो ॾींहुं हिननि पंधु कयो। कंहिं वॾीअ मंज़िल ते हुजनि, किथे वरी राति पइजी वञे, वरी राति जो हिननि पंहिंजो उन वण हेठां किथे मेंहं खे ॿधी हुन माण्हू हमराह जो पंहिंजे जो बि वॾो अफ़सोसु हुन, पर न हाणे उहो अलाए केॾे गुम थी वियो। हाणे वठि ॻाल्हि इहा त जेके पाण में आहियूं सो हिमथ कयूं, मुर्सी कयूं त को असांजो को दाव लॻे, चइनि ठीकु आहे। वरी पाण में सलाह कयूं, अदा हाणे असां 3 ॼणा सुम्हूं था, चोथों ड्यूटी ॾे, ते अदा ठीकु आहे। वरी उन राति उन 3 ॼणा सुम्ही पिया, हुन ड्यूटी ॾिनी। वरी उहा ई साॻी में यकदमि साईं हुनजा अहिड़ा वॾा औज़ार हथ थी विया डिघा जो हुनखे भाकुर हणी उन हमराह खे उहा खाई में ॾाढा पंहिंजा चप चटे वरी पंहिंजो जहिड़ी में हुई तहिड़ी थी बीह रही। सुबुह थी वियो, साईं सिजु वियो, उथी ॾिसनि त हल भणा जा पुट असांजो हमराह यार हे बि गुम थी वियो। वॾो अफ़सोसु थियुनि, पाण में सलाह कयनि, अदा छॼो भणा इहा का असांजे पोयों का वॾी आफ़त आहे, हिन मुल्क खे छॼो, वरी अॻिते भॼो। भॼी साईं अहिड़े हिसाब सां इन अहिड़े तरीक़े सां वञी किथे ॿी राति पियनि, 3 राति उते बि हिननि जो ईअं 3 हमराह खाइजी वियो। जा त 4 हमराह खाइजी विया, बाक़ी रहियो वञी बादशाह। बादशाह दिलि में ख़्यालु कयो त यार असां निंड पइजी था वञूं, साम्हूं को सुजाॻ हुजे हा त इहा शइ ॾिसे हा त कहिड़ी शइ आहे जेको असांजा हमराह गुम करे थी वञे। हाणे अॼु राति त हाणे मैं आहियां ऐं मां आहियां हिकिड़ो, अलाह ख़ैरु कंदो। हाणे जेको आहे सो मां बादशाह माण्हू आहियां, हाली फ़िलहाली त सुम्ही थो पवां, कपिड़ो मथां ॾेई, पर निंड नथो कयां। घटि में घटि का शइ ॾिसां त सही। साईं मिड़े ईअं कपिड़ो किथां अखियुनि तां लाहे छॾियईं, पर सुतो पियो आहे मैं जे ख़्याल में। त मैं सोचियो त हाणे इहो हमराह बि सुम्ही पियो आहे, निंड पइजी वियो आहे, हाणे इनखे बि खावां। हाणे जेको आहे सो साईं मैं जा जेको हुलिया झटपट में मटिजी विया। हिकिड़ी वॾी ज़बरदस्त हिकिड़ी आफ़त, हिकिड़ी बेकार हिकिड़ी बला पैदा थी वई, जंहिंमें जो हिनखे खाइण पई अचे त हे त सुजाॻ हो, निंड हिनखे हुई कान। हिन ॾिठो त भणा जा पुट हे त मैं त आहे ई कोन, हे त सोना सिंह बि अलाए काॾे विया, अलाए छा, हे असांजा हमराह ॿिया का आउं वठी थो भॼे। साईं उहा हिन जे भला पोयों हुजे, हे भॼंदे भॼंदे हिकिड़ो ज़बरदस्त वॾो वणु हुजे, उन वण ते साह जे ख़ौफ़ खां चारो चढ़ी उन वण जे मथे वञी बीह रहियो। उते जो बीह रहियो, खणी जो हेठि निहारे त सुभान अल्लाह हिकिड़ी ख़ूबसूरत छोकिरी शहज़ादी आहे जेका वण हेठां बीठी आहे। हिन दिलि में ख़्यालु कयो त हीअ त भला ई मुंहिंजे पोयूं, उहा अलाए काॾे वई, अलाए छा थियो, हीअ त छोकिरी हिकिड़ी अॻिते बि अचे वण हेठां बीही रही आहे। उन छोकिरीअ खां पुछां त बाबा तूं कहिड़े हिसाब सां हिते बीठी? उन छोकिरीअ खां उन बादशाह पुछियो, अरे छोकिरी बाबा तूं कहिड़े हिसाब सां इन वण हेठां हिते बीही रही ऐं मुंहिंजे पोयूं त का वॾी मुसीबत हुई जेको मां इन ख़ौफ़ खां हिन वॾे वण ते चढ़ी वियो आहियां। सो तूं पंहिंजा हवाल ॿुधाए त तूं कीअं निकिती, त ईअं न त उन बला खे तूं हथु अचे वञी त तोखे खाई वञे। उन छोकिरीअ चयसि, ए तूं अजनबी माण्हू आहीं, तूं उन वण ते चढ़ी वियो आहीं ऐं मां बि हिकिड़ी घर खां पंहिंजो मूंखे माइटनि कढी छॾियो आहे, सो ईअं घुमंदे फिरंदे हिन वण हेठां अचे पुॻी आहियां। हाणे इहा तूं मुंहिंजी मालिकी कंदे त मां तुंहिंजी तूं मुंहिंजो, बाक़ी भला त हिते का शइ कान्हे का, मूं त ॾिठी ई कान। बादशाह दिलि में सोचियो त हाणे यार मतां मां वण ते चढ़ी आयो आहियां, भला मतां हली वई हुजे, भला इहा त छोकिरी आहे हिकिड़ी सुहिणी ख़ूबसूरत शहज़ादी, हाणे इन जे चवण ते यार लही थो वञा, पोइ हिकिड़े खां 2 ॼणा ऐं पोइ अलाह मालिक आहे। ऐं होरिया बादशाह साह जे ख़ौफ़ खां लहंदो बि अचे, वरी किथे मकड़ा हणी उन वण खे बीही रहे, वरी लही आयो नेठि त लहणो पइजी। अचे छोकिरीअ सां मिलियो, छोकिरीअ खे विहारे हाल अहिवाल वरितई। छोकिरीअ चयोसि मूं वञो माइट बेज़ार आहिनि ऐं मूंखे कढी छॾियो अथनि घर खां ॿाहिरि, मूंखे महीनो 5 ॾींहं थी विया आहिनि, मां ईअं झंगनि में रुलंदी थी वठां, उञुनि खुनि ते मुंहिंजा हाल अहिड़ा थी विया आहिनि हींअर। हाणे अहिड़े हिसाब सां तूं बि हिन झंगल में मूंखे मिली वियो हुई, हाणे तूं मूंखे संभालीं त मूंखे तूं वठी हल।
हिन ठो सुभाणे अलाह अहिड़ी हिकिड़ी शहज़ादी छोकिरी आहे हसीन ज़बरदस्त, छो न हिनखे मां वठी वञा पंहिंजे ॻोठु पंहिंजे मुल्क ते, बादशाहीअ जे विहाइण जहिड़ी आहे। साईं हिनखे चऊं ठीकु आहे, मां हिकिड़ो बादशाह माण्हू आहियां फलाणे मुल्क जो, हाणे तूं हल मूं सां पोइ जूं ॻाल्हियूं पोइ हन, जेकॾहिं तुंहिंजी दिलि चवे त मां तोसां निकाह विझंदुसि। छोकिरीअ चयोसि मूंखे इहा ॻाल्हि क़बूल आहे, तूं मूंखे वठी हल। हाणे त हुन छोकिरीअ खे वठी हलंदो हलंदो मंज़िलूं माणींदो अचे पंहिंजे मुल्क ॻोठ में निकितो। उते वञी सिधो हिन छोकिरीअ खे पंहिंजे घर में वठी वियो, बादशाह जे महल में। हुनखे त वॾा बादशाह माण्हू हो, इलाही महल हुअसि। रब मुंहिंजे जो शान अहिड़ो आहे साईं, उन बादशाह खे अॻे ई 7 ज़ालूं ॿियूं बि हुयूं। 8 हीअ वठी वियो। मां हिन पुछियुसि त कर ख़बर तोखे हेतिरियूं घरवारियूं आहिनि 7, तूं हिन छोकिरीअ खे अलाए किथां फासाए वठी आयो आहीं। बादशाह तोखे कहिड़ी बुख आहे जो तूं इहो छोकिरीअ खे पराईअ खे तूं वठी आहीं, अलाए किथां अलाए कहिड़ा हिसाब करे रखी। ते बादशाह पंहिंजे उन्हनि घरवारनि खे चयो त मां ॿी का बि ॻाल्हि कोन थो ॿुधां, मुंहिंजो इहो दिलि जो शौक़ु आहे त 7 ज़ालूं तव्हां मूंखे अॻे आहियो, 8 ज़ाल हिन ते मां निकाह विझां, तव्हां मूंखे इजाज़त ॾियो। साईं मां पाण में सलाह कई, त बादशाह पंहिंजी ॻाल्हि ते चढ़ी बीठो आहे, इन ॻाल्हि तां लहंदो कोन। 7 ॼणियूं त अॻे असां आहियूं, भला असांजो कहिड़ो भला छा थो नुक़सानु थिए। सो भली करे बादशाह। नेठि त हिनखे इजाज़त ॾिननि। बादशाह हुन ते ॾाढो निकाह विकाह विझी 7 ज़ालूं उहे ॿियूं बि जहिड़ियूं उहे पियूं खाइनि पियनि, तहिड़ी हिनखे बि खाराइनि। साईं राति थी, हिकिड़े ॾींहुं कुदरत मुंहिंजे मालिक जी, राति थी बादशाह खे साईं 8 घोड़ा हुजनि, सो उहे बि ॿधा पिया हुजनि उन महलात में। सो जॾहिं निंड पइजी वञनि, कचरियूं करे खाई पी ॾाढा ढाड़ा ठका करे, जॾहिं बादशाह बि निंड पइजी वञे त उहा माई जेका पछाड़ीअ जेका हिन सां गॾी वई, जंहिंसां निकाह कई, ॾाइण त हुई उहा। साईं उहा छा करे, यकदमि कंहिं घोड़े जी कुख फाड़े ऐं उन जा आंडा गुंडरा जेके दिलि मिसाल जहिड़ा बुकियूं उहे खाई, ऐं वरी ॾाढो हथु मुंहुं धोई अचे बादशाह सां सुम्ही पई। सिज उभिरियो, बादशाह उथी ॾिठो त माना हे छा, चाक चङो भलो मुंहिंजो घोड़ो उनजी कुख सॼी फाड़े छॾी आहे कंहिं, ऐं अंदरूं जेको आहे उनजा आंडा गुंडरा जहिड़ा बुकियूं जेके बि आहिनि सभु का शइ खाई वई आहे। अलाए छा आहे, वठी घोड़ा घल कयनि हेॾां होॾां, मायूं पुट अचे बीह रहियूं। मायुनि चयो हाणे असांखे कहिड़ी ख़बर। साईं इहो सिलसिलो हलंदो रहियो। वरी को ॿी राति थी, वरी ॿीं राति ते उहा ई साॻी ॾाइण, सभु कंहिंजे मथां मंत्र पढ़ी, ऐं वरी उन छा कयो, ॿिए घोड़े जो जेको आहे सो कुख फाड़े, उन हेॾा बि आंडरा गुंडरा खाई पी, वरी हथु मुंहुं धोई वञी बादशाह सुम्ही पई। वरी सिज उभिरियो, बादशाह उथियो, उन वठी घुल घोड़ा कयो त हाणे उन चयो त हाणे अॻ में त मुंहिंजूं 7 ज़ालूं हूं त ईअं त कॾहिं किसो कोन हलंदो हो, ऐं हे जेको हाणे जेको चकर थियो आहे सो थी सघे मता इन ज़ाल में फ्राड हुजे को। साईं अहिड़े हिसाब सां ॻाल्हि न खणंदे ऐं चवंदा आहिनि त पंधु कंदे जेको आहे सो वक़्तु कोन गुज़रंदो आहे। सो अहिड़े हिसाब सां उहे 8 ई घोड़ा बादशाह जा इहा ॾाइण खाई वई। हाणे अचे बादशाह खे वॾी परेशानी लॻी, हाणे हे चकर कहिड़ो। अरे हिन खां पुछईं उन ॾाइण खां त कर ख़बर, तूं हे 7 ज़ालूं मुंहिंजूं ॿियूं हुयूं, कॾहिं बि ईअं कोन थियो आहे, ऐं तूं आई हीं त मुंहिंजे घर में हे चकर पैदा थी वियो आहे, छा ॻाल्हि आहे, कहिड़ी माज़र आहे। साईं उन ॾाइण चयसि बादशाह तूं सुम्ही पवंदो हुई, मां ॾिसंदो आहियां इन्हनि 7 तुंहिंजनि ज़ालनि मंझां 7 ई रातियूं हिकिड़ी हिकिड़ी उथी वेंदी आहे ॿाहिरि, पोइ मतिलबु त इन्हनि 7 ई रातियूं ईअं जो उथियूं आहिनि त मुंहिंजी दिलि ईअं थी चवे त तुंहिंजा घोड़ा जेके बि आहिनि इन्हनि माइनि खाधा, इहे ॾाइणियूं अथई। साईं बादशाह दिलि में ख़्यालु कयो त यार थी सघे मतां हीअ ज़ाल मुंहिंजी बराबरि सची हुजे, ऐं मां हीअ परिणिजी आयो हां, पोइ हिननि खे कावड़ लॻी आहे त इहो बराबरि मूंखे नुक़सानु थियूं
साईं अहिड़े हिसाब सां बादशाह जो सिलसिलो हले पियो। शादी करे उन नयूं जवान खे घर में रहायईं त कमु अहिड़ो थियो जो बादशाह जो रोज़ु घोड़ो ठाजी पियो वञे। पोइ हिन नौजवान छोकिरीअ खां बादशाह पुछंदो हो त कर ख़बर मुंहिंजा घोड़ा त ईअं बीठा हूंदा हुआ ऐं सिलसिलो मुंहिंजो सही तरीक़े सां हलंदो हो, पर हाणे जो मां तोसां शादी करे आयो आहियां त मुंहिंजो घोड़ो रोज़ु खाइजे थो। बादशाह खे उन शहज़ादीअ छोकिरीअ चयो, अरे बादशाह, इहे जेके 7 ज़ालूं तुंहिंजूं घर में आहिनि इहे 7 ॾाइणियूं अथई। मूं त हुननि खे साड़ थियो आहे त या छो परिणिजी आयो आहे, हाणे इहे तुंहिंजो नुक़सानु थियूं कनि पियूं इहे ॾाइणियूं। बादशाह चयो त वाक़ई ईअं हूंदो थी सघे थो। ईअं कंदे 6-7 रातियूं 8 रातियूं गुज़रियूं त साईं बादशाह जा हड़ई घोड़ा खाइजी विया। बादशाह यकीन कयो हिन शहज़ादीअ छोकिरीअ नौजवान ते, जंहिं ते हिसाब सां सरकार बादशाह जो वॾो नुक़सानु थियो। पोइ बादशाह दिलि में ख़्यालु कयो त हाणे वाक़ई सही ॻाल्हि आहे, इहा नई जवान छोकिरी हसीन जेका आहे उन सां मूं निकाह विधो, उन खां पोइ इन्हनि मुंहिंजनि ज़ालुनि मूंखे वॾो नुक़सानु विधो आहे। हाणे जेको आहे सो इन्हनि खे मां घर मूं कढां। साईं हुन बादशाह छा कयो, हिकिड़ा 2 कासाई घुराईं। उन्हनि कासाइनि खे 7 ज़ालूं हथ में ॾिनई त हिननि जूं 7 जूं अखियूं कढी हाणे मूंखे ॾियो ऐं कंहिं वॾे परबेगान में को खूह हुजे उन खूह में हिननि खे उछलाइजो। साईं कासाई मजबूर थी पिया। बादशाह जो हुकुम उन्हनि खे मञिणो हो। वठी उहे 7 मायूं कंहिं परबेगान झंगल में आया। उते आया ॾिठनि वाक़ई हिकिड़ो ज़बरदस्तु हेठि फिटल खूह आहे वॾो। उते पाण में कासाइनि सलाह कई, अलाए हिते हिननि जूं अखियूं कढी